क़ौमी असम्बली इजलास में भारतीय जासूस कुलभूषण बाबति क़ानून साज़ी जे मामले ते अपोज़िशन सख़्त एहतजाज कंदे स्पीकर डाइस जो घेराव कयो ऐं नारेबाज़ी कई। क़ानून वारे वज़ीर फ़ारूक नसीम चयो आहे त कुलभूषण बाबति क़ानून साज़ी न कई त अनाफ जे आलमी अदालत में असां ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई थी सघे थी। स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि क़ौमी असम्बली जे इजलास में भारतीय जासूस कुलभूषण बाबति क़ानून साज़ी जे मामले ते अपोज़िशन हुकूमत ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो ऐं तनक़ीद कई। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी ॻाल्हाईंदे चयो त असां अवाम खे रिलीफ ॾियणु चाहियूं था त तव्हां रुकावट न विझो। जेकॾहिं कंहिंखे क़ानून ते एतिराज़ आहे त अलॻि तरमीम आणे। जमहूरियत में अक्सरियत जी राय खे अहमियत ॾिनी वेंदी आहे। परॾेही वज़ीर चयो त अपोज़िशन मामले ते सियासी पॉइंट स्कोरिंग करे रही आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदे चयो त तव्हांखे कुलभूषण खे एनआरओ ॾियणो हुयो त ऑर्डिनेंस छो आंदो। इन तरीक़े सां क़ानून कमज़ोर थींदो। मेंबरनि खे हक़ आहे त बिलनि ते राय ॾियनि। हुन चयो त तव्हां कश्मीरियुनि जा वकील थींदे थींदे कुलभूषण जा वकील बणिजी विया। असांखे सम्झायो, असां बि अवाम खे सम्झाए सघूं। बिल बि पढ़णु न ॾींदव त इहा ज़्यादती हूंदी। ज़बरदस्ती बिल पास नथो थी सघे। नून लीग अॻवान अहसन इक़बाल ख़िताब कंदे चयो त लॻे थो त हुकूमत ख़ामोशीअ सां भारतीय दहशतगर्द कुलभूषण यादव लाइ बिल पास करण जो इरादो रखे थी। क़ानून वारे वज़ीर फ़ारूक नसीम ख़िताब कंदे चयो त जेकॾहिं असां इहो क़ानून न आणींदासीं त इंसाफ़ जी आलमी अदालत में असां ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई थी सघे थी।